आगाह कयूं खे नई दरे में अहम ख़बर है। गोठ मिठू खखराणी में जवाबदार किलाशन कोफ जा वेस्ट हणी पंहिंजी पुफी के क़तल करे छॾियो है। आगाह कयूं पिया जवाबदार अली शेर गोलियूं हणी पंहिंजी पुफी बीबुल के क़तल करे छॾियो है। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो है। आगाह कयूं पिया अहम ख़बर है। नई दरे में गोठ मिठू खखराणी में जवाबदार किलाशन कोफ जा वेस्ट हणी पंहिंजी पुफी के क़तल करे छॾियो है। जवाबदार है अली शेर जंहिं गोलियूं हणी पंहिंजी पुफी बीबुल के क़तल करे छॾियो है, जंहिंजो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो है। तफ़सील वठंदासीं नई दरे में रशीद अबड़े खां। रशीद, आगाह कजो छा तफ़सील आहिनि? बिल्कुल नौंदरो भरता केटी मुमताज़ थाने जी हद गोठ मिठो खखराणीअ में आहे। जवाबदार अली शेर जंहिं पंहिंजी पुफी 48 वरनि जी बीबुल ज़ाल मोहब खखराणीअ खे जेको आहे क्लाशन जा बरस हणी हुनखे क़तल करे छॾियो आहे। पुलिस मूजिब औरत पंहिंजे मुड़ुस सां गॾु दवा वठण खां पोइ ॻोठ झुमके ते वापसि वञी रही त ॻोठ ॿाहिरां ई जवाबदार झुमके जो अॻु झरे बरस हणी पंहिंजे पुफीअ खे क़तल करे छॾियो आहे। वाक़े जो इतला मिलण खां पोइ केटी मुमताज़ पुलिस जेको आहे त औरत जो लाश तहवील में वठण खां पोइ हुनखे नौंदरो मुंतक़िल करे रही आहे, जिते संदसि पोस्टमार्टम कयो वेंदो ऐं केस दाख़िल कयो वेंदो। जी अच्छा रशीद, आगाह कजो वाक़े जो कारण मालूम थी सघियो आहे? उनखां अलावा जवाबदार जी गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे? इब्तिदाई तौर ते हिन वक़्त ताईं को बि जवाबदार पुलिस खे हथ अची न सघियो आहे, जॾहिं त वाक़े जो पिणु कारण जेको आहे त मालूम थी न सघियो आहे, जॾहिं त संदसि घर में कोराम अची वियो आहे। ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।